सिंध फनकार इतिहाद वेलफेयर एसोसिएशन तो तंजीमूं तो पहिरियां भी काफ़ी ठहियूं। के दोस्त पहिरियां ते एतिरो ज़ोर शोर सां साथ ॾींदा आहिनि, उन्हनि जो पंध थोरो हूंदो, गॾिजी करे एतिरो साथ ॾियो त उहा तंज़ीम जेका असांजे मारवड़नि लाइ, असांजे दोस्तनि लाइ, असांजे ॿारनि लाइ कुझु करण लाइ अॻिते आई आहे त उहा कुझु करे ॾेखारे। बेपहुच वीचारा बीमारी जे बिस्तरे ते पियल आहिनि, जिन जी का परगोर नथी लही वञे। उन आर्टिस्टनि लाइ वॾा माण्हू टाइम घटि कढंदा, हू महिनतूं कनि था, उजागा कनि था ऐं पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾनि था फन सां, पर उन्हनि खे का मोट न आहे। उनमें कुझु सीनियर जहिड़ा आहिनि जेके वीचारा चुप करे बाट करे घर वेही विया आहिनि। मिलणु घुरिजे त उन्हनि लाइ ज़ाहिर आहे, जॾहिं असां आवाज़ उतारींदासीं, कोशिशि कंदासीं, तॾहिं उनखे मिलंदो।